थो त ज़ाहिर है करप्शन भी बैड गवर्नेंस जो हिकिड़ो वॾो जुज़ आहे, वॾो हिस्सो आहे। बट अगर को ऑफिसर को तव्हांजो पॉलिसी मेकर करप्ट न हुजे पर इनकॉम्पिटेंट हुजे त हुनजी ईमानदारी जो छाचार विझंदासीं। पर अगर कॉम्पिटेंट हुजे, अहल हुजे पर करप्ट हुजे त हुनजी अहलियत जो बचार नथो विझी सघे। सो शयुनि खे त पैकेज में ॾिसणो पवंदो, शयुनि खे होलिस्टिकली शयुनि खे ॾिसणो पवंदो ऐं जेको घुर्ज आहे जेका सो हाणे इहा ॻाल्हि जॾहिं इहा चइजे थी त भई अहिड़ा माण्हू अचनि, अहिड़ा ऑफिसर्स अचनि, अहिड़ा पॉलिटिशियंस अचनि, अहिड़ा जेके आहिनि तव्हांजा अॻुवान अचनि जेकी करप्ट बि न हुजनि ऐं जेके कॉम्पिटेंट बि हुजनि। सो सवाल इहो पैदा थिए थो त इहो किथां ईंदा। माना सवाल हिकिड़ो सवाल ज़ाहिर इहो नेचुरल शइ अचे थी त भई अहिड़ा माण्हू किथां